बरसात खिपुर तालुको में वॾे पैमाने ते तबाही आंदी आहे। केतिरा फसल बि ॿोड़े छॾिया आहिनि। जॾहिं माण्हू जेके ॻोठ बि ॿुॾी विया आहिनि, माण्हू मुतासिर थी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में निकिरी विया आहिनि। हथूंगो ऐं आसपास जे इलाइक़नि में असां बीठल आहियूं, जिते बेयारो मददगार केतिरा माण्हू जेके आहिनि से भिटनि ते पहुतल आहिनि। उन्हनि वटि का बि सहूलियत न आहे। अचो त हितां जे इलाइक़े वासियुनि खां पुछूं। वोट जमा हिते आयो हुआसीं। हाँ हिकिड़े जगह आमदनी मिली है, किलो घी हुयो। हाँ किलो कहीं आयो है अटो ये मिलियो सामान तमु भी कौन मिलियो। बोर्ड बुरे है, बरसात जाम है, मच्छर जाम है, बाला ला मोरी को अटो खान ला को है, हर शे महंगी करे छड़ी है। एक बोर्ड महंगी करे छड़ी तन, एक महंगी करे छड़ी, एक तंबू बीजा कहीं कोनी है। बरसात में कहन जाऊं माड़ू बड़िया लिखा के तो। अच्छा बिस्तरा बिस्तरा सब ये पदर ते पिया कुल पदर से पिया है। असे बुढ़ी आया बोर्ड से नको जिम्मेदार दिनो नको बीजा दिनो। हाँ हिम्मत होता संडियो न होए पानी मच्छर है, वो बाल बीजा कुल बुडे गया। मोरा बोरा के हुकूमत कहीं दिना तवाके ना असन को दिना। अच्छा असन मारे को दिना असन दियो अटो को खादे पीते लाए अटो बीजो को दियो को की जी बुडे हिते असां ते गवर्नमेंट को भी असां वट न आया, न ट्रैट मिलिया, न का भी को भी शे कोन मिलिया। दिसो वे हाल घरन जा ये हाल लगा पिया न का शय कोन ते मिले, न को अटो न को बुढ़ी बाहर निकतायूं बनियूं बनियूं सब बुढ़े का शय कोन ते मिले। जिम्मेदार माने जवाब ॾे वञो हलिया, वञण ई नथा ॾिन, न कर्ज़ छॾनि, बुख था मरनि। भई हेॾा हेॾा बच्चा ही बुख पिया मरनि, पोयां छा खाइनि, मिटी खाइनि। बाबा सरकारी रोड ते वेठा आहियूं, केर माइन माना केर ॿुधे ई कोन थो। हारियुनि खे न आहिनि मिली सघियूं, न हिननि जे लाइ सिहत खाते पारां के उपा वरिता विया आहिनि। हितां जेके ॾूराने इलाइक़नि खां कई आयल जेके हथूं आसपास जे इलाइक़नि में उन्हनि जे लाइ सिहत खाते पारां का बि जेका उन्हनि जी सहूलियत लाइ का शइ न आहे, दवा वग़ैरह न आहे ॾिनी वई। जॾहिं त हिननि जो चवणु त असांजो माल जेको आहे सो हिते बुख वेगे मरी रहियो आहे, माल में बीमारियूं आहिनि, उन वेगे बि मरी रहियो आहे। जेके ॿोॾि मुतासिर आहिनि उन्हनि जी का बि वाहर न आहे कई वई।